अस्सलाम वालेकुम बाबा आयत बख्श। वालेकुम बाबा। कीअं आहियो बाबा? तबियत सही आहे? ख़ुशि लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह बाबा दुआ। नंबर सेव आहे न? न न सलीमुल्लाह जलबाणी थो ॻाल्हायां बाबा। कहिड़ा बाबा ख़ुशि आहियो? दुआऊं दुआऊं तव्हांजी अलाह पाक आहे तबियत ठीकु आहे बाबा? जी बाबा दुआऊं तव्हांजूं। हे छा मसइलो आहे जलबाणी छा कोट थो जेको आहे माण्हू मिटी खणी खपाइनि था या शाख में फिटी करे हुनखे पंहिंजो विझनि था जीअं सोड़ी जीअं ज़मीन वधे हिन जी छा मसइलो आहे? इहा त ख़बर न आहे, तव्हां त ॻाल्हि कयो। तव्हांखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर नथी पए? न न असां त हुयासीं सॼो ॾींहुं साइड ते कंहिं ॻाल्हि ई न कई आहे। पोइ सुभाणे ऑन द स्पॉट जे करे मां पुॼां त न बसि सुबुह मतां ईअं कोई विच वारो बि चए त कंहिं भाऊ वाहिद खे 2000 ॾिना, कंहिं चयो 1000 ॾिनो, टे रहियल आहे बाक़ी हुन खणी 3000 ॾींदो। न साईं हाणे हिननि ते हाणे हुजूं त पोइ एॾा पुठियां किथे आऊं भाउ। पोइ भाऊ जेकॾहिं इहा न आहे त साईं हयात शाह खे सुञाणियो न? दरगाह ॿुधी अथव न? हा हा उते वेझड़ में तक़रीबन 10 जनवरीअ ते थियो हुयो मसइलो, वण पिया खपनि माण्हू कड़ था। अच्छा ओचितो तव्हां कार्रवाई थी हुई, उते पहुतव त अमरा भॼी आहे, पुलिस बि पहुती, 4 वण उते छॾे, ट्राली बि छॾे आहे, हुनजे ख़िलाफ़ छा कयो तव्हां? हुनजे लाइ छा कयो? कंहिंजे लाइ भाउ? हेॾो भाऊ किसो ॿुधाए मां अञा न सम्झो मूंखे भाऊ। साईं हयात शाह पीर आहे न? हा हा उनजे कड़ तां वण जी कटाई पई थिए, तव्हांखे रिपोर्ट आई, तव्हां उते पहुतव, ट्रैक्टर ऑन द स्पॉट बीठो हुयो, 4 वण कपे चुका हुया, पर तव्हांजी टीम उते पहुती, हुनजे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कयो? इहे त हुननि जा पंहिंजा घांगरनि जा भाऊ बनीअ मुंडे मन बाबा। बाबा कड़ तां बाबा सरकारी कड़ तां मुंहिंजा अब्बा, तव्हां वण बि खणाए पिया, पुलिस छो पहुती? जेकॾहिं हुनजो हुयो त पुलिस छो थी पहुचे? हा बाबा आयत हलो मां त पुलिस पोइ खणाए ॾिया न, पुलिस जो पहुती बार त पोइ त खणाए ॾिया न। पोइ यार तव्हां खां सवाल थो कयां न, तव्हां छा कयो हिन बारे में? उहो त हुनजा पंहिंजा हाणे ईअं जेके हुजे असांजा हुजे करे कोन कयो अथऊं। बसि भाऊ आहे त पाण ॾियणु यार, मुल्क तबाह थी वियो आहे सम्झो। हिन महिल त हितां इरिगेशन वारनि जी पूरी ऑफिस बि न अथव। जाते को ज़मींदार को शिकायत खणी अचे, को हारी शिकायत खणी अचे, असांखे पाणी नथो मिले। बस जी ॻाल्हि त न आहे न बाबा, ऑफिस ठाहिण त हाणे मथनि जो कमु आहे न भाऊ। पर इहे त तव्हांजा मसइला आहिनि, जीअं तव्हांखे जलबाणी शाह खे मसइलो थो ॿुधायां, 3 हंधनि तां कट ॾेई करे इहे कया अथऊं, उहे शयूं तव्हां नथा कराए सघो। पोइ मूंखे ॿुधाए न भाऊ, हिन महिल माण्हू तड़पनि था कणिक जे लाइ, माण्हुनि खे पाणी नथो मिले। पाणी त असां जेका पैसो सुबुह खां वठी हलायूं था भाऊ, पुछा कराए न कहिड़नि खे, जिन पैसा ॾिना, जिन चांहि पाणी ॾिनी, हुन जा कम थियनि था, बाक़ी जेके ग़रीब गुरबा भाऊ हिन महिल मूं वटि जेकर मां तव्हांखे रिकॉर्ड ॾेखारियां न त केतिरा माण्हू किराए था कनि, पर मूंखे टाइम नथो मिले जे माण्हुनि जे ॻोठनि में वञी करे तव्हांखे हुननि जो दर्द ॾेखारियां त भाण महांगा, ॿिज महांगा, रेट उहो नथो मिले। ॾिसो न साईं, पाणी जेके मां हिते दारो आहे रेगुलेटर ते जलबाणी शाह जो क्वेरीअ जो, हाणे मथां पाणी असांखे मिलंदो त असां हुनखे माण्हुनि खे ॾींदासीं न। हाणे मथां ई जेके असांखे नथा ॾियूं त हुनखे छा कयूं असां? ठीकु आहे, मथां तव्हांखे पाणी नथो मिले भाउ, मथे जे करे यहूदी काफ़र वेठा आहिनि, मां तव्हां खां सवाल करे सघां थो, तव्हां त हिते वेठा आहियो न। पंहिंजी हिते हर शइ तव्हां हिते रते देरे मां ई ठाही आहे न, अॼु तव्हां पंहिंजे शहर अवाम जी ख़िदमत न कयो, तव्हां कहिड़े कम जा थियो? सर हाणे जेके असां जेको हूंदो असां हर वक़्तु असां उहो ग़रीब हुजे गुरब हुजे, असां हर वक़्तु सोच सां हुनखे उहा इज़त ॾिनी आहे। साईं मां तव्हांजे ऑन द स्पॉट सुभाणे मां बि पहुचंदुसि सम्झो, जिते हिन महिल पाइपनि जे खोटाई वग़ैरह थिए थी, हिते मां पुॼंदुमि, तव्हांखे सभु रिकॉर्ड सुभाणे ॾेखारींदुमि। प्लस में भाऊ वाहिद बख़्श भले तोसां मुंहिंजी मोहबत आहे, मां हे तुंहिंजो फ़ैसिलो ज़रूरु तुंहिंजे फ़ैसिलो अवाम वटि बि रखंदुसि। साईं जेके असांजो त तूं मोहबत छा, तूं त साईं पंहिंजो आहे सोट सां ॿियो आहे भाऊ। न भाउ मां भले सोट, पर सोट सां गॾु साफ़ ई बि न आहियां न भाऊ। सर तव्हां बिल्कुलु हुजो, पर जेके असां जेका पाणीअ जो मसइलो आहे असां हूंदो, मां को हाणे को वॾो को एक्सीडेंट या को एसी दारोगो आहे भई, तुंहिंजो तोखे फील्ड वर्क मिलियल आहे त तुंहिंजो कमु आहे न उते पुॼाइण। मूं वटि मुंहिंजो कमु आहे, मां पाण ज़मीनदार आहियां, जॾहिं फसल लहंदा आहिनि त इहे दारोगा, इहे बेलदार अची मुंहिंजे ज़मीन जे मथां अची बीह रहंदा आहिनि त असांखे कटो अन जो ॾियो। साईं उहो जेके तो साबित करे असांजो तूं थो चए, पर सॼे ॻोठ सां मां बदिलाए थो ॾियां।
ठीकु आहे दा पर मां हाणे आवाम जे आॾो रखूं था इहे ॻाल्हियूं साईं जेके तुंहिंजो हिकिड़ो ॻोठु जेके सॼो चई अचे न असांजे वाहण जिते असांजो अबु ॾाढो रही वियो आहे जेके कंहिं असांजे अधु माण्हू जेके अन जो ॾिनो असां त हुनजा जुर्म भरींदासीं बसि इहो आहे ॾाइण बि हिकु घर टारींदी आहे खणी भाऊ तूं पंहिंजो ॻोठु छॾियो त ख़ैरु आहे पर ॿियनि जी त मालकी कर मुंहिंजे वाहण खे छॾे त वाहण वारी ॻाल्हि खे छॾे खणी पाण त अचो त असां ईंदा आहिनि जेके असांजो को बि तव्हां जेके आयो आहे वठी आयो आहे त असां जुर्म भरींदा हाणे मुंहिंजी हद में तव्हां त न आहियो न दारोगा हद बि मुंहिंजी आहे न इहा घाघरा छाक त माने आहे तव्हां मुंहिंजे बनीअ ते कॾहिं आया आहियो न जेके ईंदा आहिनि उन्हनि खां पुछा करायो त सलीमला बेलदार आहे जलपाणी हनी ॿियो त कोई तव्हां बेलदारी बि बसि दा तव्हां इहे शयूं नथा ॾिसो न तव्हां नथा ॾिसो असां त ईअं सम्झो ख़ैरु कढी ॾींदा आहियूं त पोइ खणी वञ जिते अॻे पीरनि खे ॾींदा हुआसीं ग़रीबनि खे ॾींदा हुआसीं नियाणियुनि खे बचड़नि खे ॾींदा हुआसीं हाणे खणी असां बेलदार खे ॾींदासीं साईं असां त कॾहिं जो त कोन आया आहियूं न छो जो असां मेन इहो आहे ॾिसो नर्सरी वारो इशू बि त तव्हांजे आॾो हुयो न कड़ ते सर नर्सरी ताणी जेके हिकिड़ो आहे उहो त नर्सरी वारो न चए भला मां तोखे न छॾियमि उन में बि तव्हांखे रिआयत न ॾिनी हुई त नर्सरी वारो इशू मां खणी तव्हांजे आॾो ॾेखारियमि त हिकिड़ो कारोबार लॻो पियो हुयो नर्सरी आहे कहिड़े वक़्तु जेको आरजी लाड़काणे रेस्क ते मेन कनाल ते नर्सरियूं जेके हिकिड़े पंहिंजे वण पोखे थो जेकॾहिं नथो पोखे सरपरस्ती तव्हांजे हेठि थी हले न कणा बचूं कहिड़ियूं भाऊ ज़मीनदार सलीमला हुजे या ॿियो को ज़मीनदार हुजे हर को खाई थो वञे बाक़ी नर्सरी वारे खां पैसा वठंदासीं या हिन ते असां जेके गाड़ी बाक़ी हिकिड़ी हुन वण पोखिया आहिनि जेके कहिड़े बि उथी सघे थो मसइलो न आहे को तव्हां त न आहे शइ पोइ असां हुन में हथु विधोसीं असां हर शइ तव्हांजे आॾो ॾेखारीसीं न तव्हां ग़लति चओ त सही चओ मां त ग़लति न कयो न मूंखे ॿुधो मां त पंहिंजो सभापति फर्ज़ अदा कयुमि न जेकॾहिं नर्सरी वारो सीन में तव्हांखे ॾेखारियमि त इहे शयूं थियनि थियूं हा जेके नर्सरी में वण थो पोखे उहो त माना असांखे फ़ाइदो आहे मूंखे अंदाज़ो लॻायो भाऊ वाहिद बख़्श जेकॾहिं पघार मां ॿियो न कंदो त पंहिंजे बचड़नि जे लाइ घर त ठहिराईंदो न तव्हांजी करोड़े रुपया हिते बजट अचे थी तव्हां पूरी ऑफिस नथा ठहिराए सघो त पोइ तव्हांजी सभिनी खे चवां सभु जा सभु करप्ट थी विया न साईं जेकॾहिं तव्हां इरिगेशन वारा नथा ठाहे सघो घणा आहिनि हिते डिपार्टमेंट इरिगेशन बजट जा मालिक तव्हां जेकॾहिं न आहियो तव्हां चई था सघो तुंहिंजी पघार बंदि थिए तूं रड़ियूं कंदे न कूका कंदे न हाणे छा कयो अथव हेॾा साल नंढा थी वॾा थी वियासीं हाणे अची ॾाढ़ी बि थी वई तव्हां इरिगेशन जे लाइ छा कयो कुझु ठहिरायो अथव कोई तरक़ियाती कमु थियो आहे असां छा था ठहिराए सघूं बाबा मुंहिंजे हथ मुंहिंजे त मां ठहिरायां न माना तव्हां रड़ कूक दाह कूक बि नथा करे सघो त असांजे लाइ दाह कूक हाणे कीअं रखंदा सॼी वीडियो भरियल आहे सॼी अचनि था पाण अची करे ख़बर न आहे भाउ बसि न आयल असांजो माली आहे न मुंहिंजे चमन जो छा थींदो हर कंहिंखे ख़बर आहे त छा था कयो बाक़ी भाई मूंखे ॿुधाए तुंहिंजो शहर आहे न छो न आहे तुंहिंजो शहर आहे उहा अलाए किथां जा अचनि था मां ऑफिसर जे ख़िलाफ़ ईंदुमि न थींदे मां ऑफिसर जे ख़िलाफ़ कींदुमि हौसलो रख ग़लति खे ग़लति करण जो हौसलो रख ग़लति खे ग़लति चवणो एतिरी हैसियत काफ़ी आहे मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे बाक़ी नंढनि ज़मीनदारनि खां हैसियत थी सघे थी यार रस्तो जहिड़ी ॻाल्हि आहे शेर बि जेके असां कंहिंखो न ठहायूं जेके हिते मूंखे जेके हुजे न अहिड़ी जाइ ते असां इहो कंहिंखे न ब्लैकमेल कयूं न कंहिंखां वठूं ख़ैर आहे सुभाणे मां पाण ईंदुमि तव्हांखे मां ॾेखारींदुमि त कीअं करणो कईं जुगाड़ थियल आहे न उते अची ख़बर पवंदी भाऊ पोइ सॼी केरु हक़ीक़त थो ॻाल्हाए केरु कूड़ थो ॻाल्हाए ठीकु आहे